आमिना जे लाल जी अज़मत छा हूंदी ऐं नबियन में मुस्तफ़ा सभिनी खां शान वार जियां हज़रत आला हज़रत फरमाए खल्क़ से औलिया और औलिया से रसूल और रसूलों से आला हमारा नबी सबसे आला हमारा नबी सबसे बाला आला हमारा नबी। क्या खबर कितने तारे खिले छुप गए, क्या खबर कितने तारे खिले छुप गए, पर न डूबे न डूबा हमारा नबी सबसे आला हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मतियो अर्ज़ बेक़यम हर नबी सगोरे जे उम्मत जे वलीअ खे फैज़ पंहिंजे नबी वटा मिलियो आहे त मुस्तफ़ा करीम जे उम्मत जे वलीअन खे फैज़ मुस्तफ़ा करीम जी ज़ात वटा मिलियो आहे। अॻ में तरीक़ेकार छा हुयो, नबी सगोरा जॾहिं तसलसल सां ईंदा रहिया, हिकिड़े नबी सगोरे जो विसाल थिए त वरी ॿियो अल्लाह जो नबी अची करे वरी पैगाम शरीयत जा ॿुधाए ईअं न सही। नबी सगोरा ईंदा रहिया, ज़माना गुज़रंदा रहिया, पर मुस्तफ़ा करीम जॾहिं आयो हाणे क़यामत ताईं कंहिं ॿिए नबीअ जे अचण जी ज़रूरत नाहे। ख़ातमुन नबीयीन मोहम्मद करीम जी ज़ात छो ज़रूरत कान्हे का कंहिं नबीअ जे अचण जी, इन जे करे त इंसानियत जी अज़मत जा जेके बि सबक हुया उहे सभई मोहम्मद करीम ॿुधाए छॾिया। सुभान अल्लाह, समझो था। हाणे जंहिंखे बि इज्जत अल्लाह जी करम नवाज़ी रब करीम जो कुर्ब मेहरबानी खपे त रब करीम फरमायो त ऐ महबूब तूं दुनिया खे ॿुधाए छॾ, कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी युहब्बुकुम अल्लाह। ऐ महबूब तूं दुनिया ते ऐलान करे ॿुधाए त जेकॾहिं तव्हां अल्लाह सां मोहब्बत करण चाहियो था त मूं मुस्तफ़ा जी ताबेदारी कयो, अल्लाह पाण ई तव्हां सां मोहब्बत कंदो। ॿियो को रस्तो आहे ई अल्लाह जे महबूब बाने बणजण जो कंहिंखे शौक़ आहे तो रसूलुल्लाह जे दर ते अचे, हबीब जी ताबेदारी करे, मुस्तफ़ा करीम जे फरमानन ते अमल करे। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जिन बि सुन्नत अदा कई आहे, खुदा थो ॼाणे जिन महबूब करीम जी सुन्नत अदा कई आहे उन्हनि खे एतिरी त रब करीम इज्जत अता फरमाई आहे, एतिरो त शरफ अता फरमायो आहे। हज़रत रोज़े धणीअ जी ज़ात कंहिंखां लिखियल आहे जंहिं मुस्तफ़ा करीम जे सुन्नतुनि ते अमल करे दुनिया खे ॿुधायो आहे।